मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 3 सबक 4 न्यूटन जे हरकत जो पहिरियों क़ाइदो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां तनावला महर। अॼु जे लेक्चर में जेको टॉपिक असां कवर कंदासीं उहो आहे न्यूटन जे हरकत जो पहिरियों क़ाइदो यानी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। हाणे असां शुरू कयूं था न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। उनजी हेडिंग में असांखे ख़बर थी पइजी वञे त इहे जेके लॉज़ आहिनि इहे मोशन सां तालुक़ु रखनि था ऐं ॾिना कया आहिनि उहे ॾिना आहिनि असांखे न्यूटन्स। तो अगरि जेकॾहिं असां थोरो हिन जो इंट्रोडक्शन ॾिसूं त इंट्रोडक्शन में असां चऊं था सर आइज़ैक न्यूटन एस्टेब्लिश द रिलेशनशिप बिटवीन। हाणे सभ खां पहिरीं जेको ही लॉ ॾिना इहे ॾिना असांखे आइज़ैक न्यूटन। ही हिकिड़ो ग्रेट साइंटिस्ट हुयो ऐं हिन जो काफ़ी सारो कमु थियल हुयो फिज़िक्स ऐं मैथमेटिक्स ते। ठीकु आहे, तो हिन हिकिड़े पंहिंजे बुक में पंहिंजा ही लॉज़ पब्लिश कया हुया ऐं इन लॉज़ में जेका हिन रिलेशनशिप ॿुधाई हुई उहा कंहिंजे बारे में ॿुधाई हुई, उहा ॿुधाई हुई फोर्स ऐं मोशन जे बारे में। मतिलबु इहो आहे त असां हिन न्यूटन जे लॉज़ में जेका असां रिलेशन पढ़ंदासीं उहा पढ़ंदासीं असां फोर्स ऐं मोशन जे बारे में। हाणे हिन न्यूटन जेके लॉ असांखे ॾिना उहे 3 हुया। न्यूटन फर्स्ट लॉ जे नाले सां बि मशहूरु आहे, न्यूटन जो सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन जो थर्ड लॉ ऑफ मोशन। उहे सभई असां लेक्चर बाय लेक्चर कवर कंदा वेंदासीं। ठीकु आहे, पर उन्हनि सभिनी लॉज़ में जेको हिन जो मेन थीम आहे उहो आहे रिलेशन बिटवीन फोर्स एंड मोशन। तो असां हाणे हिन जे फर्स्ट लॉ ऑफ मोशन खे प्रॉपर नमूने सां स्टडी था कयूं। तो इन जी स्टेटमेंट खे पढ़ण खां पहिरीं असां छा कंदासीं त इन स्टेटमेंट खे असां मुख़्तलिफ़ असां उनखे 2 पार्ट्स में जेको आहे डिवाइड कयो आहे। सो हाणे इन जा जेके 2 पार्ट्स आहिनि, सभ खां पहिरीं असां पहिरें पार्ट खे सम्झण जी कोशिशि कंदासीं, उन खां पोइ वरी सेकंड पार्ट खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे, त फर्स्ट पार्ट में उन जा कहिड़ा कहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि ऐं सेकंड पार्ट में उन जा कहिड़ा कहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि। ठीकु आहे, तो मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं मां चवां मूं वटि हिकिड़ो सरफेस पियो आहे, हिकिड़ो प्लेन सरफेस आहे। ठीकु आहे, हाणे उन प्लेन सरफेस ते मां हिकु बाल रखी छॾियो। हाणे ही प्लेन सरफेस ते हिकिड़ो बाल आहे, यानी ही बाल जेको आहे उहो रेस्ट वारी हालत में आहे। हाणे मां छा थो कयां त इन बाल ते हिन खॿे तरफ़ खां मां फोर्स अप्लाई थो कयां, जंहिं फोर्स जो मैग्नीट्यूड आहे 10 न्यूटन। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त जेकॾहिं ही फोर्स मां हिते अप्लाई कयां त पोइ ही बाल काॾे वेंदो, हिन तरफ़ वेंदो। पर इत्तेफ़ाक़न सां छा थो थिए त हिन बाल जे हिन तरफ़ बि अपोज़िट साइड में ओतिरो ई फोर्स अप्लाई थिए थो, ओतिरो ई फोर्स लॻी थो वञेसि। ठीकु आहे, हाणे जेतिरो फोर्स हेॾां लॻुसि खॿे पासे खां ओतिरो ई फोर्स उन बाल ते सॼे पासे खां लॻो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त छा ही बाल पंहिंजी जॻह चेंज कंदो? तो हाणे असांखे इहा ख़बर पइजी वई त हिन बाल ही बाल जेको आहे हिते पंहिंजी जॻह चेंज न कंदो, यानी कि ही मोशन में न ईंदो। ठीकु आहे, तो छाजे करे? छो त 2 ई फोर्स जेके आहिनि उहे हिकु करनि, यानी 2 ई फोर्स आहिनि बैलेंस आहिनि। ठीकु आहे, जॾहिं 2 ई फोर्स असांजा बैलेंस आहिनि त असां चई सघूं था त असांजो जेको ही ऑब्जेक्ट आहे उहो छा में आहे, रेस्ट वारी हालत में, यानी सुकून में आहे। ठीकु आहे, हा तव्हांखे फोर्स लॻनि था, फोर्स लॻण जे बावजूदि असांजो ही ऑब्जेक्ट रेस्ट में आहे। ठीकु आहे, त असां इन मां इहा ॻाल्हि असां इन मां अख़ज़ कईसीं त फोर्स लॻण जे बावजूदि बि ऑब्जेक्ट जेको आहे उहो रेस्ट में आहे, बिकॉज़ ऑफ त फोर्स असांजा 2 बैलेंस हुजनि। ठीकु आहे, त असां लिखी सघूं था त बोथ फोर्सिस आर बैलेंस्ड इन अपोज़िट डायरेक्शन, यानी हिकु जेकॾहिं सॼे तरफ़ खां थो लॻे त ॿियो वरी हुनजे उबतड़ लॻंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां असांजा 2 ई फोर्स छा हूंदा, बैलेंस हूंदा। अगरि हिकिड़ो हिकिड़े तरफ़ खां थो लॻे त ॿियो ॿिए तरफ़ खां लॻंदो, यानी हिकिड़ो ॿिए जे ऑपोज़िट हूंदो, हुनजे ख़िलाफ़ हूंदो। ऐं शर्त इहो आहे त ॿिन्ही जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बराबरि हुजे। उन खां बाद में मिसाल जे तौर ते मां हाणे छा कयो, मां हिन 10 खॿे पासे खां 10 जी जॻह ते मां 20 न्यूटन जो फोर्स अप्लाई कयो। जॾहिं मां 20 न्यूटन जो फोर्स अप्लाई कयो त प्यारा ॿारो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त ही जेको बाल आहे इहो काॾे वेंदो, उते ई रहंदो? न, काॾे वेंदो? ही सॼे तरफ़ मूव करणु स्टार्ट कंदो। छाजे करे सॼे तरफ़ मूव करणु स्टार्ट कंदो? छो त हाणे हे जेके फोर्स आहिनि
उहे अनबैलेंस थी विया। ठीकु आहे, हेॾां वारो फोर्स हल्को थी वियो, हेॾां वारो फोर्स गुरो थी वियो, यानी ज़्यादा अची वियो। ठीकु आहे, हाणे छा थियो, फोर्स जॾहिं अनबैलेंस थी विया उन खां बाद में छा थियो त ऑब्जेक्ट मोशन में हले वियो। ठीकु आहे, सो हाणे असां चई सघूं था, असांखे इहा ख़बर पइजी वई त ऑब्जेक्ट खे मोशन में वञण जे लाइ अनबैलेंस्ड फोर्स जी ज़रूरत आहे। जेकॾहिं फोर्स बैलेंस लॻनि था त ऑब्जेक्ट कॾहिं बि मोशन में न वेंदो, पर जेकॾहिं ऑब्जेक्ट खे मोशन में वञिणो आहे त उन ते एक्सटर्नल फोर्स लॻंदो, पर उहो बि अनबैलेंस्ड हुजे। ठीकु आहे, त हाणे असां चई सघूं था त ऑब्जेक्ट खे मोशन जे लाइ कहिड़ा फोर्स खपनि, अनबैलेंस्ड फोर्स रिक्वायर्ड टू मूव अ बॉल, यानी बाल खे मूव करण जे लाइ अनबैलेंस्ड फोर्स खपे। ठीकु आहे, त हाणे हिते असां कहिड़ी शइ नोट कईसीं, हिते असां इहा शइ नोट कईसीं त जेकॾहिं असांजो को ऑब्जेक्ट रेस्ट में आहे त उहो हमेशह रेस्ट में ई रहंदो। ठीकु आहे, छो त उन ते जेके फोर्स लॻनि पिया उहे असांजा छा हुया, बैलेंस फोर्स हुया। ऐं जेकॾहिं ठीकु आहे, त हाणे असां छा लिखंदासीं, हाणे असां हीअं लिखंदासीं फर्स्ट पार्ट में त बॉडी एट रेस्ट रिमेन एट रेस्ट, यानी छा थींदो त जेकॾहिं असां एक्सटर्नल को फोर्स नथा लॻायूं हिन बॉडी ते त पोइ छा थींदो त उहा बॉडी असांजी ऑलवेज एट रेस्ट, जेसिताईं उन बॉडी ते एक्सटर्नल फोर्स नथो लॻे, ॿाहिरियों को फोर्स नथो लॻे, या असां ईअं चई सघूं था त इन बॉडीअ ते को अनबैलेंस फोर्स नथो लॻे, तेसिताईं उहा बॉडी असांजी रेस्ट में। त उन खां बाद में हाणे असां हलूं था सेकंड पार्ट ते। मिसाल जे तौर ते ॾिसूं, ही असांजो सोलर सिस्टम आहे। ठीकु आहे, हाणे इन सोलर सिस्टम में असांखे ख़बर आहे, असां पढ़ियो आहे, ठीकु आहे, त इहे जेके सोलर सिस्टम में इहे जेके प्लैनेट्स हूंदा आहिनि इहे रिवॉल्व कंदा आहिनि अराउंड द सन। ठीकु आहे, छा तव्हां मूंखे ॿुधायो त भला इन सियारनि में को ड्राइवर वेठो आहे छा, जेको उन सियारनि खे मूव थो कराए, या को अहिड़ो कोई बंदो आहे, या अहिड़ो कोई ज़ोर लॻे थो इन्हनि ते जेको ॿाहिरियों को ज़ोर लॻंदो हुजे, या अहिड़ो को माण्हू हुजे जेको कंहिं रॉकेट नथा ॿधो हुजे, या अहिड़ी का शइ या हिन में असां इंजन फिट कई हुजे, कुझु बि न आहे। छो त ही पंहिंजो पाण मूव कंदा रहनि था विदाउट कंहिं एक्सटर्नल फोर्स। ठीकु आहे, उन खां बाद में हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं असां। मिसाल जे तौर ते जेकॾहिं मूं वटि हिकिड़ो बाल आहे, ठीकु आहे, हाणे इन बाल खे मां हिकिड़े सिधे ग्राउंड ते उछलायां थो। ठीकु आहे, हाणे जॾहिं मां इन सिधे ग्राउंड ते हिन बाल खे उछलाईंदुमि त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त इहो बाल छा थींदो, कुझु टाइम खां पोइ इहो बाल छा थींदो, रेस्ट में अची वेंदो। छो रेस्ट में ईंदो, छो त इन ते एक्सटर्नल फोर्स लॻंदा। कहिड़ा एक्सटर्नल फोर्स लॻंदा, हिकु त उन में एयर रेजिस्टेंस लॻंदो, जॾहिं बाल अॻिते मूव कंदो त हवा उनखे छा कंदी, रोकींदी, ऐं उन खां बाद में हिन ते ॿियो फोर्स लॻंदो, छाजो, फ्रिक्शन जो फोर्स, यानी जॾहिं बाल ज़मीन ते रढ़ंदो त उन जे बावजूदि ज़मीन जे कॉन्टेक्ट वारो फोर्स हिन जे मोशन खे रोकण जी कोशिशि कंदो। अगरि जेकॾहिं मां चवां त बाबा मां हिन एयर रेजिस्टेंस खे बि ऐं फ्रिक्शन खे बि फ़िलहालु आरज़ी तौर ते असां हिन ॿिन्ही खे कंसीडर ई नथा कयूं त इहे के फोर्सिस आहिनि, उन खां पोइ जेकॾहिं मां इन बाल खे उन ई सिधे ग्राउंड ते उछलियां, उन ई सिधे ग्राउंड ते मोछ ॼारायांसि त इहो हलंदो रहंदो हलंदो रहंदो हलंदो रहंदो, रोकंदो ई कान। ठीकु आहे, त हाणे असांखे इन मां इहा शइ ख़बर पई त जेकॾहिं असां कंहिं बि ऑब्जेक्ट ते को एक्सटर्नल फोर्स न लॻायूं, उहो जेकॾहिं ऑब्जेक्ट कंहिं मोशन में आहे त उहो हमेशह मोशन में रहंदो। जीअं असांजा ही प्लैनेट्स मौजूदु आहिनि, त प्लैनेट्स ते बि असांजो जेकॾहिं एक्सटर्नल फोर्स न आहे त केतिरनि सदियुनि सालनि, हज़ारनि करोड़नि सालनि खां वठी इहे प्लैनेट्स असांजा मूव था करनि जॾहिं खां काइनात ठही आहे। त छा आहे, इन ते कंहिं बि क़िस्म जो को एक्सटर्नल फोर्स नथो लॻे, त असां छा था चई सघूं त जेको ऑब्जेक्ट आहे उहो हमेशह छा रहंदो, उन में मोशन मूव कंदो रहंदो। ठीकु आहे, त असां सेकंड पार्ट में छा था चई सघूं, असां चई सघूं था अ मूविंग बॉडी डज़ नॉट स्टॉप बाय इटसेल्फ, यानी को बि जिस्म पंहिंजो पाण स्टॉप नथो थी सघे जेसिताईं असां हुन ते एक्सटर्नल फोर्स नथा लॻायूं, मतिलबु उहो छा कंदो, मूव कंदो रहंदो। त हाणे असां हलूं था न्यूटन जे फर्स्ट लॉ जी स्टेटमेंट ते। त स्टेटमेंट में खे असां कीअं करे लिखंदासीं, उहा स्टेटमेंट हीअं आहे त एवरी ऑब्जेक्ट कंटिन्यूज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन until and unless an external unbalanced force acts on it। हर हिकु ऑब्जेक्ट हमेशह पंहिंजी स्टेट ऑफ रेस्ट में रहंदो या स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन में रहंदो जेसिताईं उन ते को ॿाहिरियों अनबैलेंस्ड फोर्स उन ते अप्लाई न थिए। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे असां सम्झी वियासीं त फर्स्ट लॉ ऑफ मोशन जेको आहे उन जो मक़सदु छा आहे, उहो छा थो चवणु चाहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां उन खां बाद में असां इन जी ॿी हिकिड़ी पॉइंट ते था हलूं।
मिसाल तौर ते इनर्शिया। ठीकु आहे, हाणे इनर्शिया छा थींदी आहे उहा असां हिन चैप्टर जे फर्स्ट लेक्चर में असां कवर कयोसीं, जंहिंमें फोर्स, इनर्शिया ऐं मोमेंटम मां पढ़ाई हुयमि। अगरि जेकॾहिं तव्हांखे न आहे ख़बर त उहो तव्हां लेक्चर पहिरियों वञी करे विज़िट कयो, उनखां बाद में तव्हां हिन लेक्चर जेको आहे त ॿुधो। त वरी बि मां थोरो हिन जो जेको आहे त इंट्रोडक्शन ॾियां थो। तो इनर्शिया छा हूंदी आहे, मिसाल जे तौर ते ॾिसो हाणे त मिसाल जे तौर ते हीउ मूं वटि हिकिड़ो बाल पियो आहे। ठीकु आहे, हीउ बाल हिते रेस्ट में आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिन बाल में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका हिनखे रेस्ट वारी हालत में रखी वेठी आहे, झलियूं वेठी आहे, तो उहा उनजी इंटरनल प्रॉपर्टी आहे। या मिसाल जे तौर ते मां चवां त बाबा इहा अर्थ आहे, अर्थ रिवॉल्व करे थी अराउंड द सन। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त इहा जेका आहे इहा स्टॉप छो नथी थिए, इहा हमेशह इन मोशन में छो आहे? त इहो बि अर्थ जी हिकिड़ी इंटरनल प्रॉपर्टी आहे जेका उनखे पंहिंजे उन स्टेट में, यानी मोशन वारी स्टेट में, ऐं हिन बाल खे पंहिंजी रेस्ट वारी स्टेट में जेको आहे त झलियूं वेठी आहे। ठीकु आहे, उहा प्रॉपर्टी कहिड़ी आहे? उहा प्रॉपर्टी असांजी इनर्शिया आहे। ठीकु आहे, त असां चई सघूं था त इट इज़ अ प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी दैट मेंटेन्स और टेंड्स टू मेंटेन द स्टेट ऑफ बॉडी। ठीकु आहे, हाणे छा था चऊं था त इहा बॉडीअ जी प्रॉपर्टी आहे जेका छा थी करे, मेंटेन थी करे, या उनजो मक़सदु आहे उन बॉडीअ जी स्टेट खे मेंटेन करणु। माना जेकॾहिं का बॉडी रेस्ट में आहे त उन रेस्ट वारी स्टेट खे मेंटेन करे। अगरि जेकॾहिं का बॉडी मोशन में आहे या मूव थी करे यूनिफॉर्म मोशन में, त उनजी उन हालत खे मेंटेन रखे। ठीकु आहे, सो उनखां बाद में इनर्शिया इज़ द डायरेक्ट मेजर ऑफ द मास ऑफ अ बॉडी। यानी असां चई सघूं था त जेतिरो जंहिं ऑब्जेक्ट में मास वधीक हूंदो, ओतिरी उन ऑब्जेक्ट में इनर्शिया वधीक हूंदी, ऐं जेतिरो जंहिं ऑब्जेक्ट में मास घटि हूंदो, उन में उनजी इनर्शिया घटि हूंदी। तो हाणे जेकॾहिं असां हिन टर्म खे असां कंपेयर कयूं हिन जेको आहे डेफिनेशन सां, त तक़रीबन असांजी ॻाल्हि साॻी आहे। त छा थो चए, हिन में बि इहा ॻाल्हि थो करे त असांजी जेका स्टेट आहे उहा असांजी बॉडीअ जी मेंटेन रहंदी, यानी की साॻी रहंदी, ऐं जेसि ताईं असां उन ते सम्झ ॿाहिरियों को फोर्स न लॻायूं। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां जेका असांजी फर्स्ट लॉ ऑफ मोशन जी स्टेटमेंट आहे उन में बि इहा ई थो ॻाल्हि करे त जेका बॉडी असांजी रेस्ट में हूंदी रेस्ट में रहंदी, ऐं जेकॾहिं यूनिफॉर्म मोशन में आहे त उन ई हालत में रहंदी जेसि ताईं ॿाहिरियों फोर्स न लॻायूं। तो अहिड़े नमूने सां असां फर्स्ट लॉ ऑफ मोशन खे लॉ ऑफ इनर्शिया बि चवंदा आहियूं। सो न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज आल्सो नोन एज लॉ ऑफ इनर्शिया। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ लेक्चर सुठे नमूने सां सम्झ में आयो हूंदो, ऐं असां हिन में कुझु नयूं पॉइंटूं बि कवर कयूं आहिनि, ऐं तव्हांखे काफ़ी कुझु हिन में सम्झण लाइ मिलियो हूंदो। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जो सेकंड लॉ पढ़ंदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।